जी बिल्कुलु तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त सांगड़ चोटियारियूं जी जेका मुतासिर न्याणी शादबानू मल्हा जेका हींअर नवाब शाह मां रेफर कई वई आहे हैदराबाद सिविल अस्पताल में। असां सां गॾु AMS मौजूदु आहे, अचो त उन सां ॻाल्हि ॿोल करियूं त हुन न्याणीअ जेका हींअर ज़ेर इलाज आहे उन जी जेका कंडीशन जे हवाले सां डॉक्टरनि जो छा चवणु आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुझे नालो डॉक्टर मुजीब कलोड़ है। मां एडिशनल मेडिकल सुपरिटेंडेंट आहियां लियाकत यूनिवर्सिटी हॉस्पिटल हैदराबाद में। ये अदी शादबानो जेका है रेफ़र थी आई है अॼु असां वटि तक़रीबन 5:30-6 बजे टाइम ते पीपल्स मेडिकल कॉलेज नवाब शाह मां। ऐं ही इंसिडेंट शायदि सांगड़ जो आहे। सो उहा जेका आहे अदी असां वटि जेका आई आहे उहा आई आहे ट्रीटमेंट पर्पज़ सां, माना जनरल सर्जन, प्लास्टिक सर्जन ऐं मैग्ज़िलोफेशियल सर्जन जे ओपिनियन जे हिसाब सां। ऐं उनखे असां हींअर प्लास्टिक सर्जरी वार्ड में एडमिट कयो आहे ऐं उनजी ट्रीटमेंट हले थी पई। ऐं कंसल्टेंट्स ऐं जेको आहे प्रोफेसर्स जी टीम हुनखे एग्ज़ामिन करे थी पई। ऐं पोइ फर्दर जेका बि उनजी इन्वेस्टिगेशन्स या जेका बि रिपोर्ट ईंदी त उहा तव्हां सां शेयर कई वेंदी। बाक़ी जेको मेडिको लीगल जे हवाले सां जेको उन्हनि जो इंसिडेंट आहे उहो असांखे जेसिताईं ॼाण आहे त उहो नवाब उन में सांगड़ जी सिविल अस्पताल में उहे उन्हनि जा एविडेंस ऐं जेके बि सैंपल्स वग़ैरह आहिनि उहे कलेक्ट कया विया आहिनि। ऐं हींअर पेशेंट जी कंडीशन बहितर आहे ऐं ट्रीटमेंट हलेसि थी पई। अच्छा सर, केतिरनि ॾींहंनि में इहा जेका न्याणी आहे रिकवर थी सघंदी ऐं उनजे हवाले सां जेके हुनखे ज़ख़्मनि खे तव्हां कीअं था ॾिसो? उनजे लाइ असांजे प्रोफेसर जी टीम जेको आहे हुनखे एग्ज़ामिन करे थी ऐं उनखां पोइ ई असां हतमी राय ॾेई सघंदासीं त केतिरनि ॾींहंनि में ऐं कीअं ऐं केतिरो टाइम लॻंदो। उहो प्रोफेसर जी टीम जे ओपिनियन खां पोइ तव्हांखे असां इहा शेयर कंदासीं। जी तव्हां AMS जेको उन जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, जंहिंजो इहो चवणु आहे त जेका न्याणी नवाब शाह में हुई उन जी हाणे जेको हिते हैदराबाद में ज़ेर इलाज आहे, उन ते जेका असांजी टीम आहे कमु करे रही आहे ऐं उन जी रिपोर्ट अचण खां पोइ ई असीं ॿुधाए सघंदासीं जेका नंढड़ी न्याणी आहे मुतासिर न्याणी शादबानू मल्हा जेका आहे उहा केतिरे वक़्त में रिकवर थी सघंदी। जी